अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो अनमोल मेमण है। जी तो तुम ॾिसी रहिया आहियो मुझे पप्पा जो यूट्यूब चैनल नज़ीर मेमण। ॿार तमाम ॾाढा डिघा भी हूंदा आहिनि ऐं ख़र्ची भी ॾाढी खपाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? नूर। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहिनि? 20 रुपया। बस सिर्फ़ 20 रुपया? तंग कंदा हूंदो पंहिंजे माउ पीउ खे? हाँ। ॾाढो मां ॾाढो। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? दुआ। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 10 रुपया। सिर्फ़ 10 रुपया? रोई कॾहिं ख़र्ची वरिती अथव? हाँ। पक्का? हाँ। न न सही। रोईंदा कीअं आहियो? जी रोईंदा। जीअं रोईंदा आहियो? वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मुस्कान। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 50। सिर्फ़ 50? 100 खपाईंदा हूंदव? न न। माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। रोई करे कॾहिं ख़र्ची वरिती अथव? हा। चवनि था ॿार सभु पंहिंजे माउ पीउ खे तंग न आहियूं कंदा, ॾाढो त कंदा हूंदा तंग। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? अनम। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 20 रुपया। सिर्फ़ 20 रुपया? वधीक खपाईंदा हूंदव? माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न न कंदा हूंदव तंग? न। तंग न कंदा आहियो। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? अक्सा। तव्हां ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 20 रुपया। सिर्फ़ 20 रुपया? हाँ। ऐं रोई करे कॾहिं ख़र्ची वरिती अथव? हाँ। पक्का? हाँ। माउ पीउ खे तंग कंदा आहियो? हाँ। तंग ॾाढो कंदा हूंदव। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? सुगरा। सुगरा। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 200। 200? आई बा एॾी ख़र्ची छो खपाईंदा आहियो? माउ पीउ खे तंग कंदा हूंदव? हाँ। पक्का? अबा हे बि नंढड़ो आयो आहे, इन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? फवाद। फवाद। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 20। सिर्फ़ 20? वधीक खपाईंदा हूंदव? न। माउ पीउ खे तंग कंदा आहियो? हाँ। माउ पीउ खे तंग कंदा आहियो? ॾींहं में रोई करे ॾियण ख़र्ची वरिती अथव? हाँ। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो नालो? ओ कासिम। कासिम। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? ओ 200। सिर्फ़ 200? माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। न सही आहे। तितर ॾेखारियो। तितर खे हथ में छो कयो अथव? पता नहीं। ईअं खयो अथव? इहो त घर में रखणु चाहिए। मान के घुमाईंदो आहे बस। घुमाईंदो आहिसि? अच्छा, खाराईंदो आहिसि कुझु वग़ैरह? हाँ खाराईंदो आहे। पीअंदो आहे? पीअंदो आहे। सही आहे। वालेकुम। तव्हांजो नालो? फरार। फरार। फरार स्कूल पढ़ंदा आहियो? न आहियो पढ़ंदा? माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। ख़र्ची घणी खपाईंदा आहियो? 50। 50? सिर्फ़ 50? बस एतिरा थी 50 था खपायो? अच्छा भैया। वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो ज़ोएब। ज़ोएब नालो अथव? तव्हां ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? असां 100। सिर्फ़ 100? हेतिरा थी त 100 था खपायो? हाँ। अच्छा, माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। स्कूल वेंदा आहियो? कई क्लास में आहियो? मां बी। ॿी क्लास में आहियो? सही आहे। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? ज़मान। 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 तव्हां घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 100। 100? स्कूल वेंदा आहियो? हाँ। कई क्लास में आहियो? 1। 1 में आहियो? माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। माउ पीउ खे तंग न आहियो कंदा? सुठी ॻाल्हि आहे, माउ पीउ खे तंग न करणु घुरिजे। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मुर्तज़ा। मुर्तज़ा। मुर्तज़ा, तव्हां स्कूल पढ़ंदा आहियो? हाँ। कई क्लास में आहियो? 2 क्लास। 2 क्लास में। ॾींहं में घणी ख़र्ची खपाईंदा आहियो? 20 रुपया। सिर्फ़ 20 रुपया? तमामु घणी खपाईंदा हूंदा आहियो? मामो ॾींदो आहे 50। मामो ॾेई वेंदो आहे 50 रुपयो? सिर्फ़ 50 रुपयो? अच्छा, माउ पीउ खे तंग कंदा आहियो? न। माउ पीउ खे न आहियो तंग कंदा? ओके दोस्तों, जीअं त मां ॿारनि खां पुछो त तव्हां माउ पीउ खे तंग कंदा आहियो या न आहियो तंग? ईअं त थी नथो सघे त पंहिंजे माउ पीउ खे तंग ई नथा करणु सघनि, कंदा हूंदा ॾाढो तंग। मां उमेद कयां थी असांजो प्रोग्राम तव्हांखे वणियो हूंदो। मूंखे इजाज़त ॾियो कैमरा बंदि करण जी ऐं वञण जी। प्रोग्राम खे लाइक कयो ऐं शेयर कयो। तेॾा ख़ैर।